अदा चिबड़ तू भी केतरा साल कैद में रही आयो आहीं ऐं तोखे अकेला ई उहे पसंद हुंदी चयम त यार असां वञी ॿ चार ॻाल्हियूं करे अचां। सावण वग़ैर लख लख तुझा थोरा भली आहे जी आहे तुझो वॾी वॾी महिरबानी यार जो मुझे ॿ कदम भरे आहे। असल में ॻाल्हि आहे त यार हेतिरा साल जो इन खूनी कोट में बंदि रहियुसि न ज़ाहिर आहे अकेले रहण जी आदत त पइजी वई हूंदी पर ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन घर में अकेलो बंदि थी विहण उहो बि त क़ैद जे मिसल आहे न यार। यार अॻे असां सम्झंदा हुआसीं त खान बहादुर फिरोज खान सचाई ऐं नेकीअ जो पुतलो आहे वरी यार बिजार खान खे शैतान सम्झंदा हुआसीं पर हाणे वरी खान बहादुर जी ऐं अंदर जी कार ऐं सफ़ा मोलूम थी वई। सावण वग़ैरह घणी चवणी ॿुधाए उहो ॿुधो कोन अथई त अक जे वणनि में अंब कोन थींदा आहिनि। अस्सलाम वालेकुम चाचा सावन कीअं आहियो ख़ुशि त आहियो न अदी ज़ीनत कीअं आहे? तूं ख़ुशि आहीं धीअ आयुसि तुंहिंजे पीउ खे ॾिसण। चाचा जीअं वसकारे खां पोइ थर ऐं काचो सुरहाण थी वेंदो आहे न बस बाबा जे अचण खां पोइ मुंहिंजी हालत बि अहिड़ी आहे। मुंहिंजी दुआ आहे त रब पाक तव्हांजे सिर जे मथां हमेशा पीउ जो सायो रखंदो। आमीन आमीन आमीन। सावण वग़ैरह अदा साले असांखे माउ ऐं पीउ ॿई वणजी पालियो हुन असांखे ज़िंदगीअ में थिड़नि ऐं थाबड़नि खां बचायो। अदा भलनि जी त रत ख़राब कान थींदी आहे बाक़ी इंसान खता जो घर आहे 19-20 थी वेंदी आहे यार त उनखे ख़राब कोन चइबो। बस यार सावण वग़ैरह बस हाणे ॾींहुं राति इन सोच में आहियां त मेरी हयाती अलाए केतिरी सोच इन में आहियां त मां टिनी ॿारनि जो विहांउ महिल सां करे छॾियां त बहितर। ॿुध जेकॾहिं हिकु सुठा संग तुंहिंजी नज़र में हुजनि न त बेड़ी मूंखे कन में सुणस ज़रूरु ॾेई छॾ समझी। वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।